ॻोल्हण लाइ पंहिंजे छूहर भरियल राहूं तां थिड़िया हूंदासीं। पता तूं सम्झी तोखे पाइण लाइ असांजो रूह रतो छाण कीअं न थियो हूंदो, ऐं तुंहिंजे मुख खे मुनवर करण जी आस खणी असांजो चाह बि चांड्राण कीअं न थियो हूंदो। मता तूं सम्झी तोखे ॻाइण लाइ असां न केॾारे मां बहत कोई झूंगारियो, असां सचल जे हर हिकु गीत में तोखे सारियो। असां नगारे जे हर चोट ते दीपक ॻाए कसम आहे तुंहिंजो, असां नगारे जे हर चोट ते दीपक ॻाए कसम आहे तुंहिंजो असां पंहिंजो पाण खे ॿारियो। हैदराबाद जे सिटीज़न कॉलोनी में मसवाड़ी वारी जाइ ते रहाइश पज़ीर सिंध जे नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो बाह में सड़ियल लाश हथायो, जंहिंखे बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाह लॻण सबबि डॉक्टर आकाश जे सड़ी फौत थियण जी ख़बर ॿुधाई वई। जीअं त डॉक्टर आकाश जी बॉडी खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद ॾिनो वियो, जिते सिविल सोसाइटी, सहाफ़ी समेत सियासी समाजी ऐं डॉक्टर आकाश अंसारी जा साथी वॾे अंग में पहुता। उन्हनि जो चवण त डॉक्टर आकाश अंसारी भलियो वियो, संदसि जिस्म त धरती माउ जे सीने में समाइजी वेंदो, पर संदसि रूह शाइरीअ जूं पनखड़ियूं हमेशह जे लाइ देशवासियुनि खां दूरि नथियूं थी सघनि, सदाईं सलामतियुनि जो वेस पाए ज़िंदा रहणियूं आहिनि। हुननि जो चवण त डॉक्टर आकाश जे अलमनाक विछोड़े जी तहक़ीक़ात असांखे त इहो लॻे थो त को हादसो त कोन थियो आहे, इहो या त कीअं हथरादो ई कयो आहे। ज़ाहिर जेकॾहिं ईअं ख़ाली बाहि लॻी सघे थी त भले केतिरो निंड में हुजे पर हुनजी अखि त खुली सघे थी न, या त हुनखे पहिरीं कुझु कयो वियो आहे। असांखे त इहो ई महसूसु थिए थो, असां हिते सभु इहो ई ज़िक्र कयूं पिया त हुनखे पहिरीं कुझु कयो वियो आहे, हुनखां पोइ बाहि लॻी वई आहे। वधीक तव्हां पोस्टमास्टर में हा त असां त इहो चाहियूं था पोस्टमास्टर थिए त घटि में घटि ख़बर त पइजी वञे न। हूअं त ज़ाहिर ज़िंदगी भर जे लाइ इहो दिलि में ई ॻाल्हि रहिजी वेंदी त ख़बर छो थियो, छा त कंहिं कयो आहे। इहो छाकाणि त डॉक्टर आकाश हिकिड़ो वॾो नालो हो ऐं वॾो सिंध जो पाकिस्तान जो शाइर हो। जीअं त असां सम्झो सिंध जो हिकिड़ो वॾो हीरो हो सिंध जो, असां त इहो त चाहियूं था हुन सां इंसाफ़ु थियणु खपे, हुनजो खूनी ज़ाया थियणु न खपे। मूंखे ख़बर त पइजी वञे त हुन सां छा थियो आहे, कीअं हुन सां इहो कयो आहे। ऐं हूअं त ख़बर आहे का कोन, हर को चवे थो बसि बाहि लॻी आहे, कॾहिं हुनजो थिए त वधीक बहितर थींदो। आकाश ज़िंदगी आकाश ताणी मुंहिंजो बचपन जो दोस्त, मुंहिंजी ज़िंदगी 1972 खां वठी एसिताईं गॾु रहियासीं। आकाश जी ज़िंदगी हिकिड़ो असांजे सिंध जो वॾो नुक़सानु थियो आहे, सिंधी शाइरी ऐं अदब खे वॾो लॉस थियो आहे। आकाश जहिड़ो हिन वक़्तु आकाश जहिड़ो इनकलाबी क़ौमी शाइर असांखे त मुंहिंजे ख़्याल में मूंखे त कोन थो सुझे, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी स्ट्रगल कई, जेको पंहिंजे शहरनि में लिखे उन ते अमल कई, बाक़ाइदे दिली पंहिंजो मुतहरिक रहंदो, हर फंक्शन में ॿियनि में जेके थींदा वेंदो, कॾहिं बि हुन माण्हू कॾहिं ॿाहिर न खाधी, सदाईं मुरकंदो रहंदो यार। हींअर अहिड़ी बीमारी थियुसि त तंहिंमें बि हली कोन सघंदो, तॾहिं फंक्शननि ते वेंदो पियो। बसि छा चऊं यार, असांखे लफ़्ज़ ई कोन था मिलनि। माना ईअं सम्झो त पूरी सॼी सिंध जेका आहे सा उहा सोगवार आहे, ऐं असां अॼु अहिड़े शाइर खां, अहिड़े इंसान खां महिरूम थिया आहियूं जंहिं शाइर जंहिं इंसान जी दिलि में रुॻो मोहबत पंहिंजनि जे लाइ, पंहिंजनि झांगीअ जे लाइ ऐं पूरे समाज जे लाइ, समाजियात जे माण्हू में शामिलु हुजी, हुनजे पूरे रत रत में शामिलु हुई, ख़िदमत प्यारु करण वारो माण्हू। अॼु असांजी सिंध अहिड़े माण्हू खां अॼु असां न महिरूम थी वियासीं। सो आउं नथो सम्झां त आकाश जिस्मानी तौर ते भले असांखां अलॻि थियो हुजे, पर हुन जूं हर सिटूं उहो असांजे अंदरि में हूंदियूं ऐं उहो असांखे यादि रहंदो। चयो त असांखे बि न यकीन थो अचे, न सम्झ थी अचे कीअं पेश आयो, बाक़ी आकाश जी ज़िंदगी असां लाइ ज़िंदगी हुई, आकाश बिना असांजी ज़िंदगी जो को वजूद ई कोन्हे।
वाक़ई खे तमामु सियाहतारी थींदी ऐं हिसाब सां ॾिसूं था असांजी ज़िंदगी माना सम्झो हर लिहाज़ सां बदिलजी वई आहे वाक़ई खां। ऐं सम्झा थो आकाश जे तॾहिं ते वेही ऐं आकाश खे भेटा उनजी शाइरी ताईं पेश करे सघिजे थी। तुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे जेको अमृत मौलविन ऐं उन सभिनि जे ख़िलाफ़ु आहे त धाड़ेलनि खे धोई पोइ दोलो दोदो ठाहियो वियो, जिन्सी बुखियनि बगड़नि खे हिननि ते रायो वियो, किन खे ठीका टठिया ॾेई पेजारनि ते परचायो वियो, जेके की न विकाणा जेके मिंटनि में मारायो वियो, मुंहिंजी भूं खे बख़्शी सम्झी बगड़नि खां बेलायो वियो, सहे जहिड़ी मुंहिंजी सिंध खे कुतनि खां कुटायो वियो, कहिड़े ॾोह में आख़िर मूंसां एॾो कीस करायो वियो, कहिड़े ॾोह में मूंसां एॾो वेल वायो वियो। काल बि मोलाए फाई हुई, अॼु बि मोलाए फाई आहे, काल वॾेरा शाही हुई, अॼु बि वॾेरा शाही आहे, काल बि साॻी दूर हुई, अॼु बि साॻी शाही आहे, सी वॾेरा शाही पंहिंजी सूरत बि बदिलाई आहे। काल बि होता कंदे गिले मुंहिंजा पटका लाथा विया, थाणनि गाणनि मंझि घुराए तोकीची में पाता विया, काल बि मुंहिंजी नगरी में न्याणियुनि जूं पोतियूं लीड़ूं थियूं, काल मुंहिंजे जोधनि लाइ ज़ेवर ॼण नंजीरूं थियूं। काल वॾेरो विरची मूंखे मारे मारूं ॾींदो हो, ऐं संत कुटे पोइ सेके हू सिंधी में गारियूं ॾींदो हो। मुंहिंजी धरती हाणे वर्दी पोश वॾेरो आहे, जंहिंजो मुंहिंजी वाण वास्त कटनि ते घेरो आहे, अशराबी त दारुनि जो न को उनजे घर ते पहिरो आहे, चुगली खोरे चापलूसिन जो उनजे घर ते देरो आहे। हू कंहिंजो पटको लाहे थो ऐं कंहिंखे गुम कराए थो, पंहिंजनि सां मुर्गियूं खाए थो पर माण्हुनि खे मुर्गो ठाहे थो, हर सिंधी खे एजंट ऐं काफ़र कोठे कुटराए थो, कब्ज़ा खोरा किरत हुनजी हर कंहिं चीज़ खे चाहे थो, सारा लेंड हमारा है ये वाक वॾी वरजाए थो, पर जाम शोरनि जी छोरनि खां कुझु छिरके थो लाराए थो, आहे वॾेरो साॻियो पर ॿोली बि ॻाल्हाए थो, पर ॿोली बि ॻाल्हाए थो। ऐं सम्झां थो त आकाश खे भेटा पंहिंजी शाइरी ताईं ॾेई सघे थी, आकाश सदियुनि ताईं माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा रहंदो, हुनजो सिंधी अदब लाइ ऐं सिंधी क़ौम लाइ वॾो कमु हो, ऐं हुन सां जेको बि वाक़ियो पेश आयो आहे सम्झा थो हुन लाइ इंक्वायरी कई वञे ऐं जेको बि हुन में मुलियस आहे हुनखे गिरफ़्तार कयो वञे। महिरबानी। आकाश जी असांजी ज़िंदगी जा 60 साल गॾु गुज़ारिया आहिनि। पहिरें दर्जे में पढ़ंदो हो तॾहिं खां वठी मुंहिंजी शागिर्द रहियो, असीं गॾु हुआसीं, पोइ अदबी संगत में गॾु हुआसीं, पोइ सियासत में गॾु हुआसीं, पोइ ज़िंदगी जा सभई हेठां मथां जेके ॻाल्हियूं आहिनि तंहिंमें असीं गॾु रहिया आहियूं आख़िर ताईं। कल्ह टियों ॾींहुं असां कचहरी कई आहे, ज़िंदगी जी माना प्राइमरी खां वठी अॼु ॾींहं ताईं असीं गॾु रहिया आहियूं। ताईं बाअदब फुलखुरूस नेकनियत सचो सिंध जो एॾो वॾो शाइर सिंध में हींअर को बि जहिड़ो न आहे जेतिरो जहिड़ो आकाश हो। तंहिंजा सभु पासा हुआ, दानिश्वर हो, अदीब हो, आलम मुदबर हो, ॾाहो सम्झू हो, ऐं दिलि जो वॾो माण्हू हो, सखी माण्हू हो, सभिनी सां जुड़ियो हो, पंहिंजे घर जे भातियुनि सां, तोड़े ॿियनि सां, सिंध जे माण्हुनि सां, सिंधी तोड़े गैर सिंधी सभिनी सां जो जेको रवैयो हो ताईं ख़ुलूस ऐं प्यार वारो। ये कंहिंजो बि दुश्मनी कंहिंसां ज़िंदगी जी मौत कीअं थियो आहे इहा हाणे ख़बर न आहे, जॾहिं कंफर्म थिए। तमामु वॾी ॻाल्हि आहे। आकाश पंहिंजो पाण में पाण हो, पर सिंध जो नुक़सानु थियो आहे, शाइरी में नुक़सानु थियो आहे, इनकलाबी हिसाब सां नुक़सानु थियो आहे, ऐं हू हर मैदान में शाइरी हुजे, मैदान हुजे, इनकलाब जो हुजे, तहरीकनि जो हुजे, एनजीओस जो हुजे, को बि प्लान जेको आहे आकाश खां सवाइ अधूरो आहे। आकाश जी शाइरी बि जेको सो 5 मिंट पाण असांखे उहा ॼाल अलविदा करे वियो, असांखे छॾे वियो आहे, अलाह से हुनखे जन्नत में जाइ ॾे। ऐं आकाश ते ॻाल्हाइण लाइ तमामु वॾा दिमाग़ खपनि असांजी, महिरबानी तव्हां जी ज़िंदगी, आकाश जी शाइरी, आकाश जेका हयाती पंहिंजी शौरी ज़िंदगी गुज़ारी उहा हिन वतन ऐं वतन जे माण्हुनि जे हक़नि जे लाइ लिखंदे ऐं जदोजहद कंदे गुज़री। हू तरक़ी पसंदि रोशन ख़्याल अदबी तहरीक जो सम्झो त को तमामु सरमोड़ शाइर हो। सरमोड़ शाइर हुजण सां गॾोगॾु हू अमली तरफ़ एतिरो ई मुतहरिक हो जेतिरो हू पंहिंजी शाइरी में वाइब्रेंट हो। आकाश अंसारी जो हिन तरह ऐं ओचितो असांखां विछड़ी वञणु बहसियत दोस्त जे त असांजे लाइ दुखदायक आहे, ऐं असांजो ज़ाती नुक़सानु तमामु वॾो थियो आहे, पर उन सां गॾोगॾु जेको क़ौमी नुक़सानु थियो उनजो को काथो कोन्हे। सिंधी क़ौम ज़ियाई मार्शल खां वठी अॼोके ॾींहुं ताईं आकाश अंसारी जी शाइरी जी सूरत में जेका मज़ामत कई ऐं जेका ॾाढ जबर जे कुवतनि सां विड़ी, उहा मज़ामती लठ ॼण त सिंध जी क़ौमी तहरीक खां फुरिजी वई आहे। वॾो नुक़सानु थियो आहे क़ौमी माना में ऐं ज़ाती माना में त असांजी त सम्झो हिकिड़ी ॾिस कहाणी थी वई। ही पुरस्रार ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं दोस्त गॾु आहिनि डॉक्टर जी डेड बॉडी सां, उहे पोस्टमार्टम थिए थो, शयूं पधरियूं थी पवंदियूं ऐं
बहरहाल जीअं बि थियो आहे पर सिंध जो आख़िरी नतीजे में तमामु वॾो नुक़सानु थियो। ऐं डॉक्टर जेको डाटा कांसारी सिर्फ़ु सिंध में मरंदो हो ऐं कंहिं माण्हू खां हू ॿी राजस्थान खां कोन जुड़ंदो, सिर्फ़ु सिंध ना हुनजो प्यार हो, सिंधी माण्हुनि सां प्यार हो। ऐं हुन शाइरी जो हिकिड़ो लफ़्ज़ में ॿुधाईंदो त अव्हां जी अखियुनि में अरगुन हुआ, अव्हां जी अखियुनि में अरगुन हुआ, असांजी दिलि सिंध सिंध दर्दी जा हुई। असां प्यार बि करूं था। डॉक्टर आकाश अंसारी सॼी ज़िंदगी सिंध ना कुर्बान कई आहे ऐं उहो के ॿी राजस्थान ना कोन हो। डॉक्टर आकाश अंसारी हिकिड़ो नालो ई अहिड़ी सुञाणप आहे जंहिंजे नाले वठण लाइ बि हिन वक़्तु जेका असांजी दिलि तड़पी रही आहे ऐं उनजे दीदार लाइ तड़पी रही आहे। असां जेका ज़िंदगी तक़रीबन 40 साल जो अरसो डॉक्टर साहब सां गॾु गुज़ारियो, अवामी तहरीक ऐं MRD, उन खां पोइ 90 खां पोइ जेको में आयासीं एनजीओस में, जंहिंमें बर्ड्स जे हवाले सां क़ौम जी ख़िदमत कई। बदीन, सिजावल, ठटो, जाती, गोलारची, इन्हनि तहलकनि में डॉक्टर साहब जेको आहे सो तमामु जेको आहे माण्हुनि जी ख़िदमत कई क़ौम जी। ऐं किताबनि जे लाइ ॿारनि मासूमनि खे किताब ॾियणु, थेला ॾियणु ऐं जोश ॾियारणु, जज़्बो ॾियारणु तइलीम जे हवाले सां। ऐं माण्हुनि खे इन साइकिलुनि जे टाइम ते इन्हनि खे खाधे ग़िज़ा जी मुहैया करे ॾियणु, इन जा जेके इहे थोरा असां लाहे नथा सघूं ऐं असां वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो असां डॉक्टर साहब जी ख़िदमत। डॉक्टर आकाश बहितरीन इंसान हो, ॾाढो सुठो माण्हू हो। उन जी हर वक़्तु मुल्क में रहंदो हो, कॾहिं परेशान असां उनखे न ॾिठो। हर माण्हू जी ख़िदमत कंदो हो ऐं सियासी ऐं समाजी तरह उन वॾो नालो हो। डॉक्टर आकाश जो विछोड़ो सिंध जो नुक़सानु आहे, मुल्क जो नुक़सानु आहे। डॉक्टर आकाश ते ॻाल्हाइण जे लाइ त पंहिंजी जॻह ते हिन वक़्तु माण्हू पोजिशन में कोन्हे, उन में ॾुखाइल आहे माण्हू, हीउ वॾो सानियो आहे। बाक़ी डॉक्टर आकाश दिलेर माण्हू हो, उनजी शाइरी दिलेराना हुई। उनजी हर गीत हर बैत जहिड़ो ईअं जंग जे मैदान में बीठो हुजे, आमरत खे ललकारे पियो, आमरनि खे ललकारे पियो। जो वाहिद माण्हू हो जो खुली शाइरी कंदो हो, उन कॾहिं बि कंहिं ॾिनो कोन। बाक़ाइदे दिलेर मुड़ुसु हो, मांझी मुड़ुसु हो। कंहिं कंहिं कुर्बनात ते आकाश खे उजाड़ियो, नाराज़ थींदो हर को नाला खणा मां कंहिंजा। जेको ही वाक़ियो पेश आयो आहे, इन ते सॼी सिंध जेका आहे सोगवार आहे। असां डॉक्टर आकाश अंसारी खे सदाईं जदोजहद में ॾिठो ऐं हू सिंध जो इंतिहाई ऐं ख़ूबसूरत ऐं जाखोड़ी किरदारु हो, जंहिंखां अॼु सॼी सिंध जेका आहे उहा महरूम थी चुकी आहे। असांजो इहो मुतालबो आहे त जेका इन जी सही तरीक़े सां असां सिंध गवर्नमेंट, IG सिंध, DIG हैदराबाद खां इहा घुर कयूं था त इन जी सही तरीक़े सां जांच कई वञे त डॉक्टर आकाश अंसारी सां इहो वाक़ियो जेको आहे उहो कीअं पेश आयो आहे। असां सॼी सिंध जे जेके बि साञावंद आहियूं, इहा पुरज़ोर अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खां त महिरबानी करे ही सिंध जो उहो हीरो हो जंहिंखां अॼु सॼी सिंध जेका आहे हिकु तमामु असां अलाए कहिड़ी कैफ़ियत मां गुज़रूं पिया, छो त उहो सिंध जो अहिड़ो शाइर हो जिते असांखे फ़ख़्रु हो। ऐं असांखे फ़ख़्रु हो त उहो बदीन जो हो, उनजो तइल्लुक़ु बदीन सां हो। उनजे विछोड़े ते असां तमामु घणा सोगवार आहियूं। अॼु सॼी सिंध सोगवार आहे। असां हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि वज़ीर आज़म पाकिस्तान सिंध गवर्नमेंट खां इहो पुरज़ोर मुतालबो कंदासीं त महिरबानी करे डॉक्टर साहब जी जेका डेथ थी आहे अॼु, या उन में जेको बि जेका आहे उहा सही तरीक़े सां जांच कई वञे ऐं असांजी जेका हीअ परेशानी आहे ऐं जेको इहो सिंध में जेको सोग समायल आहे उनखे के अहिड़े अंजाम ते पहुचायो वञे जो हक़ीक़तूं सिंध जे माण्हुनि ताईं पहुचणु खपनि। उन्हनि चयो त डॉक्टर आकाश अंसारी जी मौत जी फौरी तौर ते तहक़ीक़ात करे इंसाफ़ कयो वञे। खून पियो खिजे जिस्म ने
बिजली जे शाटुनि सां ॿुधण जा कातिल, ही पहाड़नि खां निकितल ज़बाननि जा कातिल, ही पहाड़नि खां निकितल ज़बाननि जा कातिल, ही शीशनि जे सिजनि ते सोढनि जा कातिल, ही चिचड़नि टमाटनि सां चेहरनि जा कातिल, रोहन बिना हथ पेरनि जा कातिल, ही सिगरेट दागनि सां दीननि जा कातिल, ही सुरनि जवाननि हसीननि जा कातिल, ही अणबोट हदनि हसीमनि जा कातिल, ही लखपत रहूं मंझि लाशनि जा कातिल, ही लखपत रहूं मंझि लाशनि जा कातिल, ही अजरक जे हथनि में कफननि जा कातिल, ही फांसी जे घाटनि ते नारनि जा कातिल, ही मुंहिंजे शहीदनि संगारनि जा कातिल, ही मुंहिंजे शहीदनि संगारनि जा कातिल, ही इंसाफ़ अदलनि अमीननि जा कातिल, ही इंसाफ़ अदलनि अमीननि जा कातिल, ही दिलियनि जे मज़हब ऐं दीननि जा कातिल, ही क़ुरान गीता सहीफ़नि जा कातिल, ही क़ुरान गीता सहीफ़नि जा कातिल, ही कान्हा फिरंगा ऐं काशिफ़ जा कातिल, मोहब्बत जे मक्के मदीननि जा कातिल, मोहब्बत जे मक्के मदीननि जा कातिल, ही ईसा अली ऐं हुसैननि जा कातिल, ही करबल जे ख़ामोश ख़ीमनि जा कातिल, ही करबल जे ख़ामोश ख़ीमनि जा कातिल, ही पबलो निरोधा ऐं लैनिन जा कातिल, हे पबलो निरोधा ऐं लैनिन जा कातिल, फ़लस्तीनी बचड़नि यतीमनि जा कातिल, ही आज़ाद धरतियुनि ज़मीननि जा कातिल, ही क़ौमनि, ही वतननि, ही नस्लनि जा कातिल, ही तुर्कनि जे सरमस्त मुल्कनि जा कातिल, अंग्रेज़नि पारां वञी तुर्कनि सां विढ़िया।